वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं। कराची खां रिपोर्ट करे रहियो आहे रोशन कुमार। वीस प्रेस क्लब जे जवानर सेक्रेटरी नजीब अहमद ख़ासकेली ख़िलाफ़ मेमनगोट थाणे में दर्ज थियल मुबीना कूड़े FIR ख़िलाफ़ वीस प्रेस क्लब जे उहिदेदारनि पारां सख़्तु एहतजाज कयो वियो ऐं फौरी साफ़ शफ़ाफ़ जांच जो मुतालबो कयो वियो। वीस प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चेयरमैन मोहम्मद असगर पाताणी, सदर अब्दुल अली मेमन, नायब सदर आदम सुरीलो, खजानची मीर मूसा चन्ना ऐं मुतासिर सहाफ़ी नजीब अहमद ख़ासकेली सहाफ़ियुनि खे ब्रीफिंग ॾींदे चयो त कुझु अरिसो अॻु इलाइक़े में रेती बजरी चोरी ऐं गुटखा मावा फरोशी ऐं ईरानी डीज़ल पेट्रोल जे गैर क़ानूनी तरतीब SHO मेमन ॻोठ जावेद अहमद अबड़ो, सब इंस्पेक्टर तालिब हुसैन मुंगेरी ऐं बीटर हेड कांस्टेबल मोहम्मद अली अबड़ो जे मुबीना सरपरस्ती में जारी हुई, जंहिंखे सहाफ़ी नजीब ख़ासकेली बेनिकाब कयो ऐं ख़बर शाया थियण बैदि मज़कूरा पुलिस अमलदारनि पारां खेसि बारहा संगीन धमकियूं ॾिनियूं वयूं। सहाफ़ियुनि चयो त सहाफ़ी अवाम जी आवाज़ हूंदा आहिनि, पर सच लिखण ते खेनि निशानो बनायो पियो वञे। गुज़िरियल 8 महीननि दौरान 11 खां 12 सहाफ़ी दहशतगर्दनि जो निशानो बणिजी शहीद थी चुका आहिनि, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी भी थिया, पर सहाफ़ी हक़ सच लिखण खां कॾहिं बि पोइते न हटंदा। सहाफ़ियुनि जो चवणु हो त नौजवाननि खे मुंशियात जे लानत खां बचाइण ऐं मुंशियात फ़रोशनि ईरानी डीज़ल पेट्रोल जे गैर क़ानूनी तरसील खे बेनकाब करण ते पुलिस उबतर सहाफ़ी नजीब ख़ासकेली ख़िलाफ़ कूड़ी FIR दाख़िल कई, जेको आज़ादी सहाफ़त ते हमलो ऐं सख़्तु मज़मत जोॻो अमल आहे। वीस प्रेस क्लब जे कलमकारनि हुकूमत सिंध, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, वज़ीर दाख़िला ज़िया लंजार, IG सिंध गुलाम नबी मेमन, DIG ईस्ट ऐं SSP मलीर डॉक्टर अब्दुल ख़ालिक पीरज़ादो खां मुतालबो कयो त वाक़िए जी साफ़ ऐं शफ़ाफ़ इनकारी कराई वञे ऐं इन्हनि ख़बरदार कयो त जेकॾहिं इंसाफ़ न मिलियो त सिंध भर में सहाफ़ी भरपूर एहतजाज कंदा।